आयो लाल सभई चओ झूलेलाल, झूलेलाल सभिनि ते महर करे। सवाल 9 मनुष्य जे रूप में वरुण देव भगवान जी श्री झूलेलाल भगवान माता जो नालो छा हो? ए माता कौशल्या, बी माता देवकी, सी माता सुखमनबाई, डी माता यशोदा। नए सवाल लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो। पूज्य चालीहो साहिब चालू आहे। सभई सिंधी झूलेलाल मंदिर में वञनि ऐं जिन जे घर पासे झूलेलाल मंदिर कोन्हे उहे घर में अखो पाइनि। जेके अखो नथा पाए सघनि उहे झूलेलाल साईंअ जे अॻियां ॾीओ ॿारे आरती ऐं पलव कनि। लाल साईंअ जी हीअ जानकारी तव्हां सभिनि ताईं पहुचायो।